मुझे अगु छो झले बिठो आई अदे शेरल जी गाल कहण दे लाए ॾिठी न अदी खानजादी के कीअं मोटाए आयो ॾाढो भलो कम के खणी बि वियो और ॾेखा लाइ मोटाए बि आयो मां त चवां थी ॿिन्हिनि खे कारो कारी करे मारना मूंखे पाण तो वारे भा जानू मां डप थींदो आ छा जो मता मूंखे बि न कारो करे मारे विजे तॾहिं त चवंदी आहियां त मुंहिंजे पोयां नहीं तो कर कंहिं जानूअ जे ॾिठो ई न त बूटियूं बूटियूं करे कुतनि खे ॾेई छॾींदी ॿुध मूंखे बूटियूं बूटियूं करे कुतनि खे ॾींदा ऐं तोखे मां त हुनजी भेण आहियां मां चवंदी सास त हे मोह मुंहिंजे पुठियां तो लॻो वते सुखा ये मूंखे माराए छॾींदी मां वरी बि चवां थी त मुंहिंजो पीछो न कंदो कर अजय कावड़ में न तूं मूंखे न घणो थी वणी हल हल हाणे हल त केर ॾिसी न वठई ॾिसी वठंदा त छा कंदा तोखे कारी मूंखे कारो मार पवई कारो कन तोखे हल हल त हल मोते पर माण्हू ॾिस ॾिसा कारो कंदा खाली चंगो आहे न तो हूंदो न वरी फडो थींदो न अम्मा सच कड़वो आहे अॼु चनेसर खे सच वणे ई कोन थो तॾहिं त हू मारामारी थो करे हाणे हल पुट सुम्हो मूंखे बि निंड थी अचे अम्मा सॼो ॾींहुं त सुती पई हूंदी आहियां मज़ो ई नथो अचे तोते सां दिलि बहलाईंदी हुयसि ज़ालिमन उहो ई मारे छॾियो पुट हवेलियुनि जूं ज़िंदगियूं ईअं ई हूंदियूं आहिनि हली ग़रीब मरी वञे माण्हू गाराणो त आहे अम्मा इन खां त सुठो हुयो मोटा ई न आज़ाद बागन में गुलनि में खूबसूरत आसमान हेठां ॾाढी सुकून वारी ज़िंदगी हुजे आ मुंहिंजी तो भाकर इहो छा थी चवीं अल्लाह न करे तूं धाड़ेलनि जे विच में न्याणीअ जो ॿार कीअं ठहंदी आहे अम्मा हितां जे धाड़ेलनि खां उहे धाड़ेल लख भेरा चङा हुआ इज़त वारा हुआ शान वारा हुआ कहिड़ी इज़त कहिड़ो शान धाड़ेल त धाड़ेल आहे बस न अम्मा अल्लाह सां मां ज़िंदगी में हिकिड़ो ई धाड़ेल ॾिठो शेरल नंगाए तो मानाए तो मुड़ुसु माण्हू लॼादार अम्मा धाड़ेल बि माण्हू आहिनि शेरल त ॾाढो भलो खिलणो इज़तदार आहे छोकिरी धाड़ेल जी सना थी करी जे चनेसर ॿुधई त जीअर ई पूरे छॾींदई अॻ में तो हो त उनजी वाखाण हुई हाणे शेरल शेरल जी तस्बीह पई पढ़जे छॾ बाबा शेरल धाड़ेल आहे ज़ालिम तो पानी न थो प्यारे तू बचे पानी जा प्यार बाबे के चवा खोड़ पानी यार इंसान आया हैवान आया जो कुत्ते जी चिट्ठी में तो पानी प्यारी बस कल शुक्र कर ये कुत्ते वाली चटनी ये साफ पानी पी पियणो पवंदी अरे हया कर माण्हू खे माण्हू समझ इंसान थी यज़ीद न थी अरे ही पानी पी पियणो पवंदी कलाए मां शीशे वारो पानी तो खणी चा उहो तो तोखे प्यारियो बीजो खुदा कर इन पानी में हाथ खल पानी कौन कदम मत पर पी भाई हाथ खल चाहे तो पानी पी
प्यारी जो सहज पानी बात कर कड़ी से पानी बात तो पानी न खाओगी कम पट करे चलो अम्मा ज़ालिम पढ़ण न थोरे घर में वही वही मां त कक थी पई आहियां अम्मा ॻोठ वारे स्कूल में पढ़ाया वञे घटि में घटि रूत रिधल हूंदो पुट नंगर खान हुजिया त अॼु तूं डॉक्टर हुजीं पर ज़ालिमनि जे वर जो चढ़ी वई आहीं। पर अम्मा स्कूल में वञी पढ़ाइण में छा आहे भली पुट पर स्कूल बि त हुजे। स्कूल काॾे वियो अम्मा मां जो उते पटी पढ़ी हुयसि पहिरियों उते ई पढ़ायो हुयमि यादि कोन थी छा अम्मा अम्मा उहे बि ॾींहं हा पर हाणे इन स्कूल में चने सर जा कुत्ता ॿधा पिया आहिनि। छा स्कूल में कुत्ता बदलन अम्मा स्कूल त सरकारी आहे न सरकार जो वरी कहिड़ो हाल आहे 6-12 महीने को ऑफिसर अचे वो बि रहे चने सर वटि खाए चने सर वटि पोइ इन स्कूल में कुत्ता न ॿधबा त ॿियो छा थींदो। पर छो अम्मा चने सर नथो चाहे त ॻोठ जूं न्याणियूं पढ़नि। अम्मा मां वो स्कूल खोलींदसि खानजादी अम्मा चने सर सिर खणंदई लफंगो थई चने सर का शनास कानेस अॼु जे मां जीअरी हुजे सा त संदस ॼमण ते पार कढी रोए हा न चेड़ाए इन ॼट खे। न अम्मा मां या माठ ठोड़ींदसि मां स्कूल खोलींदसि सुभाणे सॼे ॻोठ खे घुराए चवंदसि त पाण पढ़ो ऐं पंहिंजी न्याणियुनि खे बि पढ़ायो। ॻोठ वारो आ नंगर खान जी थी तव्हां सां का ज़रूरी ॻाल्हि करणु चाहियां थी। अव्हां केतिरो अरसो पंहिंजी अखियूं बंदि रखंदव ऐं पंहिंजे दिमाग़ जा दरवाज़ा बंदि रखंदव ऐं ज़ुल्म सहंदव। अव्हां अणपढ़ियल आहियो। मां तव्हां सभिनि खे जाहिल न पर अबोझ चवंदसि। मां औरत आहियां कमज़ोर आहियां पर पोइ बि तव्हां सभिनि जे साम्हूं बीठी आहियां। ॿियो कुझु बि न करियो सिर्फ़ पंहिंजी न्याणियुनि खे पढ़ायो। मां तव्हांखे बंदूक खणण लाइ नथी चवां तव्हांखे गोली हलाइण लाइ नथी चवां। मां तव्हां सभिनी खे हथ थी ॿधां त बंदि पियल स्कूल खोल रहियो। असांजे न्याणियुनि वारे स्कूल में कुत्ता ॿधियल आहिनि ऐं भाण जा भांडा आहिनि। तालीम तव्हां सभिनि जो बुनियादी ऐं पैदाइशी हक़ आहे। मां पढ़ाईंदसि तव्हां सभिनी जूं न्याणियूं पढ़ाईंदसि। ॻोठ वारो बीहो बीहो मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो। खानजादे चने सर खान आयो आहे केर बि न बीहंदो केर बि न बीहंदो को सबबो उन ॾींहुं छॾे ॾिनो माए ड्रामो करे घरां निकिती हुई। नंगर खान जी थी सभिनि जे साम्हूं तकरीर करे इहो बर्दाश्त खां ॿाहिरि आहे। सिसी धड़ खां धार करे छॾिया आहे पर का मजबूरी आहे मजबूरी। अता मां न्याणियुनि जी स्कूल खोलण जी ॻाल्हि थी करियां। हली विच रोड ते हदीसियूं ॿुधा पर ॻाल्हि सभु सम्झा थो। आहे का असांजे खानदान जी झूर ॿोड़ी पे जेका रस्ते ते निकिती हुजे ऐं तोखे नज़र आई हुजे। मूंखे बाबे नंगर खान पढ़ाए सोच ॾिनी। नंगर खान जी थियल ग़लती खे मां सिधो कंदुसि। हल छोकिरी हल।
अमुन जी अलामत आहे, अमुन जी अलामत। पर अॼु तूं हिते मुंहिंजे आख़िर ते कीअं आयो आहे? ॿुधाए ॿुधाए न। अॼु त हद थी वई भाऊ शेरल। छा थियो आहे? ख़ैर त आहे न? खानज़ादी अॼु ॻोठारे जो सूल ते निकिरी आई। ॻोठारनि खे न्याण पढ़ाइण जी नसीहत बि करे। असुल नगर खान जी थी थज मुड़स जी यार ॻाल्हि त भली कई अथई। ओए बस आयो जो चने सर ॻोठार लिकी आहे। खानज़ादी जो ॿुधुमि त बेइज़ती कईंसि। कंहिं पासो न थलाइसि? केरु पासो वठंदुसि? सो बि चने सरे हूंदे। कंहिंखे त हक़ सच जो पासो वठणो हो। त शेरल ज़रूर वठंदो। नज़ीर पाण साथ ॾींदासीं खानज़ादीअ जो। कुछ भी थिए स्कूल ज़रूर खोलाईंदासीं, ज़रूर खोलाईंदासीं नज़ीर। इहो स्कूल आहे जंहिंमें कुतनि सां गॾु मामो बख़्शल ॿधल आहे। हाँ ही तू छा चई रहियो नज़ीर? वो बख़्शल कुतनि सां गॾु ते ॿधल आहे? इहो ॿुधाए नज़ीर तो कंहिं ॿुधायो? वर जी काठीअ जो गुज़र थिए थो हितां। मिड़ई बाफूर निकिती। ख़ैर जल्दबाज़ी नाहे करणी, तो तरीक़ो कढबो मामे खे आज़ाद कराइण जो। अबो शीर शेरल जो पीउ आहे, बहादुर आहे, घाटे चढ़ंदो परवाह नाहे। पर यार बुढ़ो मुड़िस इहा ॼाण थी आसां सां। उन सां त मुंहुं ॾिबो, पर छा ही कबूतर पालियो अथई छा? उॾामी आयो ॼाण नज़ीर। अॼु खां पोइ ईअं सम्झ त ही बेज़बान बि असांजो साथी आहे। कंहिंजी लॼ खणी आया आहियो। अलाए शिकार त न आहे। बेशर्मी आहे, बेशर्मी आहे। इहो तव्हां मां कंहिं सोचो हो तव्हां मां कंहिंजी लॼ खण, कंहिंजी इज़त खण, कंहिंजी औरत खण, कंहिंजी न्याणी खण। भाऊ शेरल ये चनेसर खान जी भेण आहे। भाऊ शेरल चनेसर असांजो असली दुश्मन आहे। मिठल देर थी चए त कारतूसी हिकु हणाए फिफड़ ॿार कढी छॾिया अड़े नेड़े असांजी दुश्मनी वॾेरे चनेसर खान सां आहे, उनजी माउ भेण सां न आहे।
कोशिश करे रहियूं आहियो। असां त जाहिल रहियासीं, जबलनि झंगनि में नांग बलाऊं कोसियूं थदियूं सही रहिया आहियूं। असां जूं न्याणियूं पढ़नि ऐं ज़रूर पढ़ंदियूं। अवां यकीन कयो ख़ानज़ादी, असांजो साथ अवां सां रहंदो, फ़क़त शेर। खानजादी ये कंहिंजो ख़त आहे? अम्मा तू पाण पढ़ी ॾिस। अम्मा इहे न थिए जो चनेसर ऐं शेरल जे चकीअ जे पुड़नि में असां बि पीड़िजी वञूं। कहिड़ी ख़बर चनेसर खे नीचो ॾेखारणो हुजेनि। मां हाणे सहण जहिड़ी न आहियां चनेसर जूं झिड़कियूं। हू अॻिमें ई किरियल आहे, नीचो नीच आहे चनेसर। अम्मा ॾिस खानज़ादी, संभाले कदम खण। मां मुई वेठी आहियां, अॼु मां तोखे संभाले वठां थी, चनेसर सां विढ़ां थी, पर मूंखां पोइ ॾुखी न थी। टिको न लॻे शेरल जो, केर बि वेझो कोन ईंदई। तुंहिंजी सम्झी थी तीअं न आहे अम्मा, हू मुड़ुसु माण्हू आहे। बराबरि नंगाए तो मुड़ुसु आहे, पर लोक आहे ॿोक। माण्हू त ॻाल्हियूं ठाहींदा आहिनि ऐं ठाहींदा आहिनि। चनेसर ज़ालिम आहे, ज़ालिम दलूराए थी बीहे त पोइ। अम्मा दलूराए जी नंगरी खे को त ड्राहींदो, मता हू शेरल हुजे। मां त ईअं पई ॾिसां। वारो मूं तव्हांखे न घुरियो आहे, न हाणे घुरींदुसि, न ई मूंखे फुरण जो इरादो आहे। न ही ॻोठ वारनि सां, न हारियुनि सां, न मज़ूरनि सां, न ई के ग़रीब सां मुंहिंजो को झेड़ो आहे। मुंहिंजो झेड़ो जंहिंसां आहे उन्ही सां रहंदो। तव्हां सां मुंहिंजो को बि झेड़ो न आहे। मां नांग बलाऊं लताड़े कीअं थो जियां, उहा मूंखे ख़बर आहे, मूंखे ख़बर आहे, मुंहिंजे सिर खे ख़बर आहे मां कीअं थो जियां। बेइल्मी जहालत आहे, बेइल्मी ॿुधे आहे, बेइल्मी जीअरे जगंदे मौता मौत। बेइल्मीअ जो फ़ाइदो वठी असांखे कीअं ज़लील कयो थो वञे। अरे हुनजो तव्हांखे अंदाज़ो न आहे तव्हांखे अंदाज़ो कीअं असांखे ज़लील कयो थो वञे। मूंखे अंदाज़ो आहे मूंखे अंदाज़ो। तव्हां ॿुधायो ॻोठ वारो, अलहंदे खे अछी ॾाड़ीअ में वेचारी खीर जे मूमल खे कारो कयो। ईअं ॾिठे जो चनेसर मुंहिंजो माल कारायो। अड़े हुनजी सज़ा ॿिनि कसूरनि खे मिली, बेॾोहिनि खे मिली, जिनजो पुटो ई न हो। मूमल मुई उहा मुंहिंजी मारो ऐं अलहंदो मोह अदा बसर। कसम अथई रब पाक जो, कसम अथई रब मिठे जो, ॿुधाए कासिम वॾेरे जो फ़ैसिलो न मञे। छा थियो? हाँ छा थियो ॿुधाए बसर? छा थियो हुनजो हशर? लाश वाह मां मिलियो। अरे जेको उखाड़ो हो ॿुधाए बसर, छो नथो ॿुधाई? मूंखे इहो त ॿुधायो, ख़ातिम फ़क़ीर कहिड़ो ॾोह कयो? उनजे फ़क़ीरनि जॾहिं ज़मीन खे खेड़ियो त उनखे गोलियुनि जो खाज बणायो वियो, उन्हनि खे मारियो वियो, क़तल कयो वियो। कहिड़ो कसूर कयो उन्हनि? पयल ज़मीन सालनि खां अड़े उन्हनि खेड़े उनखे आबाद करण ते चाहियो। ॻोठ वारो ॻाल्हि ॿुधो, ये टोपी पहन थो के जे पेरनि ते रखां, ॿुधायो सभु बीठा। अड़े असांजा स्कूल कुतनि जे हवाले, कुकड़नि जे हवाले। अड़े उते कुकड़ ऐं कुत्ता ॿधा पिया आहिनि। अड़े जिते नियाणियूं ॿार तालीम हासिल कनि उते कुत्ता ऐं कुकड़ ॿधा पिया आहिनि। मुंहिंजो पीउ स्कूल में ठाहियल अज़ाब वारी कोठड़ीअ में केदा मुंहिंजो ॿुढ़ो पीउ उते मूंखे छॾियो। मूंसां छा वहे वापराए पियो, मूंखे छॾियो। मां गुनाहगार आहियां, भागीलो आहियां। अड़े तव्हां सां छा पियो थिए? कुछ तो ख्याल कयो। अरे होश मां कम वठो, होश मां कम वठो रे। कुछ भुणको ॾाढा कुछ हो पंहिंजा हक़ वठो। अरे हेॾा मर्द नंढा ॾुंढा आहियो, हिक
एक मजलूम औरत रोशनी जो दियो खड़ी निकली आ ता सब जीव ए फाता के तो जी जोलिन अरे घणा जाहिल नस्ल पैदा कदो घणा जाहिल नस्ल पैदा कदो अरे केतरा डी वडेरे चने सिर जी गुलामी कदो बुधायो मूंखे जवाब दियो छो गुंगन वांगुर खामोश बिठायो कुछ फुड़को ॻाल्हायो मां नथो चवां न ई तव्हांखे मां इहा सलाह ॾींदुसि त तव्हां मुंहिंजो पलान कयो न कयो मुंहिंजो पलान मां पंहिंजो पलान पाण कंदुमि मां तव्हांखे इहो नथो चवां न ई तव्हांखे इहा सलाह थो ॾियां त तव्हां हथियार खणो अड़े इन्हनि हथियारनि मां केॾो मां बेज़ार आहियां मूंखे ख़बर आहे मुंहिंजे दिलि खे ख़बर आहे मां केतिरो इन्हनि हथियारनि मां बेज़ार आहियां मुझी मजबूरी है ये हथियार मजबूरी है मुझी अचो अचो देखड़े डाट के डारे विचो अचो मुझो साथ दियो यो बंद पहले स्कूल खुल रहियो अड़े जे में असा जो मुस्तक़बिल है अड़े असा जो मासूम न्याणी पढ़ंदियूं अचो